नाज़िन हाला पुराणा में 9 सालन खां बंद पियल लाइब्रेरी खे फ़ाल करण लाइ सिविल सोसाइटी हाला पुराणे जी महिनत रंग लाथो। लाइब्रेरी खे किताबनि समेत समूरियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वेयूं आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था मटियारी मां बाबू ख़ास खेली जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं हाला पुराणा में मखदूम तालिबुल मौला लाइब्रेरी में। जेको अॼुकल्ह सुठे रोज़गार सां आहियूं हिन लाइब्रेरी जे बुनियाद जे करे आहियूं। हितां जा नौजवान जेके NCC पास करे हितां निकिरनि, हितां जेको सो पढ़ी जेको सो पंहिंजो तरक़ी याफ़्ता जेको सो हाला पुराणा जो नालो रोशन कनि। हीअ 8 सालनि खां पोइ लाइब्रेरी ठही जंहिं सां असांजे नौजवाननि खे काफ़ी फ़ाइदो पवंदो। जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं हाला पुराणा में मखदूम तालिबुल मौला लाइब्रेरी में, जंहिंजो बुनियाद 1991 में पियो हो, जेका 2005 खां 6 ताईं जेको सो इहा मुसलसिल तौर ते जेको लाइब्रेरी फ़ाल हुई। उन खां पोइ जेको सो तक़रीबन 8 खां 9 साल इहा लाइब्रेरी मुकमिल तौर जेको सो बंदि जेको सो नज़र आई। जेको सो को बि जेको सो लाभ न मिली सघियो उन लाइब्रेरी मां हिते जे इलाइक़े वासियुनि खे। जंहिंखां पोइ हिते हाला पुराणा जी सिविल सोसाइटी जी जेका असां उन्हनि जी हिकिड़ी तनज़ीम आहे, उन्हनि नौजवाननि जी तरफ़ां हिते जेको सो कोशिशूं वठी हिन लाइब्रेरी जे लाइ कोशिशूं वरितियूं ऐं कुझु जेको सो केतिरा ई किताब, केतिरा ई जेको सो वाटर कूलर वग़ैरह, डिस्पेंसर वग़ैरह जेको सो मुख़्तलिफ़ शयूं जेको डोनेट करे हिन लाइब्रेरी खे जेको सो टाउन कमेटी जे ताउन सां जेको सो फ़ाल कयो आहे। ऐं हाणे जेको इलाइक़े वासी जेके मुख़्तलिफ़ जेको सो इलाइक़े जा जेके शागिर्द आहिनि, जेके मुख़्तलिफ़ सोशल ऐं समाजी जेके माण्हू आहिनि, हिते लाइब्रेरी में अची मुख़्तलिफ़ जेको सो किताबनि जो मुतालियो कनि था। उन हवाले सां हिते असां सां गॾु मौजूदु आहिनि सिविल सोसाइटी जा अॻुवान। अचो त उन्हनि खां पुछूं त जेको सो हिन लाइब्रेरी जे हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। आउं गुज़ारिश कंदो हलां त हीअ 1991 में जॾहिं हिन लाइब्रेरी जो बुनियादु पियो त तॾहिं असीं 8-9 सालनि जा हुआसीं। उन खां पोइ हीअ तक़रीबन 2005 खां वठी 2010 ते हिन जो उरूज रहियो आहे, बाक़ाइदा हिन उरूज रहियो आहे। असां हिते कंहिं ज़माने में ईंदा हुआसीं, हिते लाइब्रेरी जेका अॻे हुन पासे शिफ्ट हलंदी हुई, पोइ शिफ्ट हिते पहुती आहे। हिते बाक़ाइदा असीं किताबनि जो मुतालो कंदा हुआसीं। असीं जेको अॼुकल्ह सुठे रोज़गार सां आहियूं हिन लाइब्रेरी जे बुनियाद जे करे आहियूं। तक़रीबन असां 2019 जी एंड में सिविल सोसाइटी जे प्लेटफॉर्म तां हिन लाइब्रेरीअ जे लाइ असांखे जिदोजहद शुरूआत कई। पोइ 2020 में 19 जनवरी ते असां सिविल सोसाइटीअ जे प्लेटफॉर्म तां सॼो हाला पुराणा जेके बि समाज सुधारक आहिनि, सियासी माण्हू आहिनि, गैर सियासी माण्हू आहिनि, उन्हनि सां असीं गॾिजी करे असां टाउन कमेटी इंतिज़ामिया वटि आयासीं। असां उन्हनि खे गुज़ारिश कई जेका हीअ लाइब्रेरी में जिते असीं बीठा आहियूं या जेकॾहिं असीं हिन ते निशानदेही न कयूं आहे, असीं आवाज़ न उथारियूं आहे त हीअ किरी चुकी हुजे आहे। हिन जा फ़ोटूज़ असांजे पिया आहिनि, बाक़ाइदा ई भूत बंगलो थी चुकी। असां हिन लाइ आवाज़ उथारियो, टाउन कमेटी जे चेयरमैन असां सां सहकार कयो। तवील वक़्त जो हिकिड़ो सफ़र हो, पर हुन असांखे 4 महीननि जी लाइब्रेरी ठाहे ॾिनी। उन खां पोइ असां मकतब फ़िक्र जेके माण्हू आहिनि, CSP ऑफिसर आहिनि, कुझु वॾी लेवल जा ऑफिसर, उन्हनि खे असां किताब असांखे डोनेट कया आहिनि। असांजी सोच हुई त तइलीम जे बग़ैर असां कॾहिं बि तरक़ी नथा करे सघूं। हीअ असांजो ख़्वाबु हो हाला पुराणा मखदूम तालिबुल मौला लाइब्रेरीअ खे ॿिए चकर जेको असां ॿियो चकर हिनखे बहाल कयो आहे, इहा असां कोशिशि कई, हुन में असीं कामयाबु आहियूं। असां इहो चवंदासीं त जेका सिविल सोसाइटी जेका महिनत कई आहे, हीअ जेको सालनि खां वठी बंदि पई हुई, सफ़ा हिकिड़ो ज़िबून लॻी पई। ऐं उनजे तावन सां उन्हनि जेको हींअर किताब आहे, एसियूं ऐं जेको लेबर में ॾिनो आहे, उहो तमामु बहितरु अमल आहे। ऐं सिविल सोसाइटी जी कोशिशि सां ई लेबर वरी खुली आहे। मखदूम तालिबुल मौला सिविल सोसाइटी जे तावन सां ई खुली आहे ऐं बहितरु अमल आहे। ऐं चऊं त असांजा जेके हाला ओल्ड जा जेके छोकिरा आहिनि, तक़रीबन लिखियलु पढ़ियल आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी सुठी शइ मिली वई आहे, सालनि खां बंदि थियल आहिनि ऐं उन्हनि खे पढ़ण जो शौक़ु पोइ हो ऐं ॿिए कंहिं माण्हू तवजो न ॾिनो हेतिरनि सालनि खां वठी। ऐं साईं गुलफ़ाम शाह जो सिविल सोसाइटी चेयरमैन आहे, इन जो क़दम खयो ऐं बहितरु क़दम आहे। असीं तमामु उन सां सहकार कंदासीं ऐं असीं चाहियूं था त जेको बि कमु करे पोइ सिविल सोसाइटी में, जीअं वण लॻनि पिया, पिकनिक पॉइंट, हाला ओल्ड खे माना हिकिड़ो जीअं जन्नत जो टुकड़ो खणी चइजे, उनखे तमामु ख़ूबसूरत कयो आहे। इन जो मां सम्झां थो त जेको कुझु आहे साईं गुलफ़ाम शाह जी महिनत जे करे थियो आहे ऐं असांजे सभु हाला ओल्ड जा माण्हू तावन में आहिनि ऐं बहितरु अमल आहे। असां जेको ई सिविल सोसाइटी जो बुनियादु विधो आहे, असांखे काफ़ी जेको सो तक़रीबन 6 महीननि खां वठी असांजी जिदोजहद जारी आहे।
उन में असांजो हीअ सम्झो त हिकिड़ो ख़्वाबु हो त हाला पुराणी जेका लाइब्रेरी काफ़ी वक़्त खां वठी बंदि पई आहे त उनखे खोलाइजे त जीअं हींअर कोरोना जो मसइलो लॻो पियो आहे, सभु जेके ॿार बचा वग़ैरह आहिनि या जेके स्टूडेंट आहिनि उहे सभु घरनि में मौजूदु आहिनि, केॾांहुं न निकिरी सघिया आहिनि केॾांहुं, त उन्हनि लाइ हिकिड़ो जेको सो असां लाइब्रेरी जो सिस्टम करियूं। ते असां चेयरमैन खे रिक्वेस्ट कई सिविल सोसाइटी प्लेटफार्म तां, त असां हिननि वटि हली आयासीं ऐं हिननि असांखे जेको सो मान ॾिनो, असांखे 3 महीननि में ई जेको सो असांखे लाइब्रेरी ठहिराए ॾिनी। हाणे हितां असां जेके ई महिनत कई आहे त हिते जेको असां किताब जमा कराया आहिनि उन्हनि जूं असां रिसीविंग हिननि खां वरितियूं आहिनि, जीअं अमजद शेख साहिबु आहिनि SSP, उन बि असांखे हिते जेको सो किताब जेके से ॾिना आहिनि तोहफ़े तौरु, त हितां जा नौजवान जेके आहिनि CSS पास करे हितां निकिरनि, हितां जेको सो पढ़ी जेको सो पंहिंजो तरक़ी याफ़्ता जेको सो हाला पुराणा जो नालो रोशन कनि। सिविल सोसाइटी वारा इंतिहाई ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि। लाइब्रेरीअ में फर्नीचर, AC, किताब असां साईं गुलफ़ाम शाह जा थोराइता आहियूं, जंहिं असां ॻोठ वारनि खे हिकु नओं रस्तो ॾेखारियो आहे। असांजे नौजवाननि लाइ अक्सर तव्हां ॾिसो लाइब्रेरी वञी कोन आहे, पूरो त हाला न्यू अथाह में उन में हिकु लाइब्रेरी आहे, उन में आउं 8 साल रही चुको आहियां ऐं माशाल्लाह ॾाढी सुठी लाइब्रेरी डेकोरेट थियल हुई, पर माण्हू उन में एतिरा फ़ाइदो कोन वठंदा हुआ जेॾी लाइब्रेरी। हीअ 8 सालनि खां पोइ लाइब्रेरी ठही, जंहिंसां सम्झां थो असांजे नौजवाननि खे काफ़ी फ़ाइदो पवंदो। छोकिरनि खे तयारी कराईंदासीं, लेक्चर जा प्रोग्राम रखंदा। अॼु बि सुबुह जो संडे ते असां लेक्चर जो प्रोग्राम रखियो था। हींअर लेक्चरशिप जूं जॉब्स आयूं, उन जे हवाले सां छोकिरनि खे तयारी करेसीं ऐं उन माशाल्लाह उन में सुठी हाज़िरी हुई ऐं छोकिरा उन में मुस्तफ़ी थिया ऐं इंशाल्लाह हाला पुराणे जा माण्हू उन मां भरपूर फ़ाइदो वठंदा। छो जो नौजवान लाइ हींअर मौक़ा तमामु घटि आहिनि, तव्हां ॾिसंदा त कॉम्पिटिशन बि इलाही थी वियो आहे, जॉब्स आहिनि कोन। सो उमेदु आहे त इंशाल्लाह नौजवान वधि खां वधि हिन मां फ़ाइदो वठंदा। जेको अॼुकल्ह सुठे रोज़गार सां आहियूं, हिन लाइब्रेरी जे बुनियाद जे करे आहियूं। त हितां जा नौजवान जेके आहिनि CSS पास करे हितां निकिरनि, हितां जेको सो पढ़ी जेको सो पंहिंजो तरक़ी याफ़्ता जेको सो हाला पुराणा जो नालो रोशन कनि। हीअ 8 सालनि खां पोइ लाइब्रेरी ठही, जंहिंसां सम्झां थो असांजे नौजवाननि खे काफ़ी फ़ाइदो पवंदो।